शामिल कंदासीं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत जा नौजवान अमन लाइ तयार आहिनि, पर हू पुरअमन ऐं ख़ुशहाल पाड़ेसरी ॾिसणु चाहिनि था। हू वर्गाए न पर इतिहाद जी सियासत ते यकीन रखनि था। आलमी मीडिया खे ॾिनल इंटरव्यू में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त खेनि पाकिस्तान जी जमहूरियत ते यकीन आहे ऐं हू उन ते क़ाइमु रहंदा। संदसि वेझो जमहूरियत ऐं इदारनि जी मज़बूती तमामु अहम आहे। परॾेही वज़ीर चयो त मुल्की अपोज़िशन फ़ौज खे सियासत मां पोइते हटण लाइ मुहिम न पई हलाए, पर एहतिजाज करे रही आहे त फ़ौज गैर आइनी मुदाख़लत न कई ऐं अदम एहतकाम वारी वोट खे न रुकियो। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त संदसि ख़्याल में इहो अमल खिल जोॻो आहे ऐं उन्हनि सभिनी माण्हुनि लाइ ॻणती जोॻो आहे जिन पाकिस्तान में जमहूरियत लाइ तमामु घणी क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। जेकॾहिं इमरान ख़ान सियासतदान थियणु चाहे थो त जमहूरियत पसंदि वारो किरदारु अदा करे। हिकु सवाल जे जवाब में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जॾहिं हू इक़्तिदार में आया हुआ त IMF सां मुआइदो न थियो हो, उहो मुआइदो इमरान ख़ान जी डील हुई। इमरान ख़ान चयो त जॾहिं ॾिठो त हू एतमाद जो वोट विञाइण वारो आहे त पोइ हू पोइते हटी वियो ऐं अहिड़ा क़दम खयां जिन पाकिस्तान खे तारीख़ में पहिरियों भेरो डिफ़ॉल्ट जे किनारे ते पहुचायो। बिलावल भुट्टो ज़रदारी इहो बि चयो त मौजूदा हुकूमत जे पहिरें 6 महीननि दौरान वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं संदसि मुआशी टीम मुल्क खे दरपेश सूरताल खे नज़र में रखंदे मुश्किल मुआशी फ़ैसिला कया। हिकु सवाल जे जवाब में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू सम्झे थो त भारत ऐं पाकिस्तान जो नौजवान नसुल अमन तबाह तयारु आहे ऐं उहो पुरअमन ऐं ख़ुशहाल पाड़ेसरी ॾिसणु चाहिनि था। पाकिस्तान ऐं भारत जो नौजवान नसुल जमहूरियत खे दरपेश चैलेंजिस जो मुक़ाबिलो करण लाइ तयारु आहे। मुमलिकती परॾेही वज़ीर हिना रब्बानी ख़ैर चयो आहे त भारत ख़िते में दहशतगर्दी लाइ कई तंज़ीमुनि जी माली मदद कंदो रहियो आहे ऐं सबूत आहिनि त भारत पाकिस्तान में दहशतगर्दी में मुलविस आहे। तंहिं करे असां सम्झूं था त आलमी बिरादरीअ खे भारत जो एहतिसाब करणु घुर्जे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिना रब्बानी ख़ैर चयो आहे त अॼु दुनिया ऐं ख़ितो मुख़्तलिफ़ चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अफ़सोस आहे त अॼु अहिड़े मामले ते ॻाल्हियुनि लाइ आहियां। अफ़सोस जो की ॻाल्हि आहे त दहशतगर्दी कराइण वारो पाण खे दहशतगर्दीअ जो सभ खां वॾो शिकार कराए ॾेई रहियो आहे। मुमलिकती वज़ीर चयो आहे त सुबुह परॾेही सेक्रेटरी परॾेही सफ़ीरनि खे भारत जी दहशतगर्दीअ में मुलविस हुजण बाबति आगाह कयो। भारत जौहर टाउन लाहौर में दहशतगर्दी कई, असां जांच मुकमल थियण ऐं सबूतनि जो इंतज़ारु कयो। वाज़िह सबूत आहिनि त भारत पाकिस्तान में दहशतगर्दीअ में मुलविस आहे। हुन चयो त जौहर टाउन दहशतगर्दी भारत जो मनसूबो हो ऐं उहो भारत अंजाम ॾिनो जिन खे हुन दहशतगर्दीअ जी सज़ा मिली। इहे फ्रंट मैन हुआ। वाक़े जा असुल किरदार भारतीय रियासती पेट भराई में आज़ाद आहिनि। पाकिस्तान इन हवाले सां आवाज़ उथारींदो रहंदो। भारत राॻीतो बलोच अलहदगी पसंदनि जी हिमायत करे रहियो आहे। हुन चयो त भारत खां वधीक कंहिं ॿिए मुल्क दहशतगर्दीअ जो फ़ाइदो नाहे खंयो ऐं पाकिस्तान इहो मुल्क आहे जेको दहशतगर्दीअ जो सभ खां वॾो शिकार थी रहियो आहे। जेकॾहिं अवां पाड़ेसरनि जे घरनि में बाहि लॻाइण जी कोशिश कंदव त बाहि अवां जे घर बि ईंदी। भारत आलमी सतह ते दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ को किरदारु अदा नाहे कयो। हिना रब्बानी ख़ैर चयो आहे त भारत वालारियल कश्मीर में लाॻीतो इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं करे रहियो आहे। भारत ख़िते में दहशतगर्दी पखेड़ लाइ कई तंज़ीमुनि जी माली मदद कंदो रहियो आहे। भारत खे हिन पॉलिसी खां पोइ ते हटणो पवंदो। ईमानदारी सां सम्झूं था त आलमी बिरादरी भारत जो एहतिसाब कंदी। हुन वधीक चयो त गॾियल क़ौमनि जी सिक्योरिटी काउंसिल जे मेंबरनि सां भारत खे ॾिनल डिविजन्स शेयर कयो आहे। पाकिस्तान में दहशतगर्दीअ में मुलविस भारत शहरनि जा रेड वॉरंट्स जारी थी चुका आहिनि। मुमलिकती वज़ीर चयो आहे त भारत मां जेके कार्रवायूं थी रहियूं आहिनि उन सां सिधो सऊं ख़िते खे नुक़सानु पहुतो आहे। जेकॾहिं रुगो भारत खे ज़िम्मेवार बि न सम्झूं त माज़ी ऐं ताज़ा वाक़िया इहो साबित कनि था त भारत दहशतगर्दी में मुलविस रहियो आहे। कुलभूषण केस में पाकिस्तान सबूत पेश कया। मुमलिकती वज़ीर चयो त भारत पाबंदी मणियल तंज़ीम BLL खे पिणु पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु करे रहियो आहे। भारत पाकिस्तान में अमन नथो चाहे। पाकिस्तान ऐं ताजिकिस्तान विच में अहम मुआहिदनि जी याददाश्तनि ते सहियूं कयूं वयूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान विच एशियाई मुल्कनि सां लाॻापा वधाइणु चाहे थो। ताजिकिस्तान विच एशिया जो अहम मुल्क आहे। पाकिस्तान मुख़्तलिफ़ शोबनि में ॿतरफ़नि लाॻापनि खे हथी वठाइण जी कोशिश करे रहियो आहे। ताजिक सदर इमाम अली रहमान 2 ॾींहनि जे दौरे ते पाकिस्तान पहुतो त वापार वारे वफ़ाक़ी वज़ीर नवीद कमर हवाई अॾे ते संदसि आदर भाउ कयो, जंहिंखां पोइ ताजिक सदर खे वज़ीर आज़म हाउस में गार्ड ऑफ ऑनर ॾिनो वियो। ताजिक सदर वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां मुलाक़ात पिणु कई, जंहिं दौरान ॿतरफ़नि लाॻापनि गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं इलाक़ाई मामलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। मुलाक़ात बाद पाकिस्तान ऐं ताजिकिस्तान विच में मुख़्तलिफ़ याददाश्तुनि ते सहियूं पिणु कयूं वयूं, जंहिं दौरान वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं ताजिक सदर इमाम अली रहमान बि मौजूदु हुआ। याददाश्तुनि ते सहियुनि खां पोइ वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ताजिक सदर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पाकिस्तान ताजिकिस्तान भाइरनि ऐं भेनरुनि जो ॿियो घरु आहे।
पाकिस्तान ऐं ताजिकिस्तान विच में पाहिराणा लाॻापा आहिनि। शहबाज़ शरीफ़ चयो त हू कासा-1000 मनसूबे खे जल्द मुकमल करण जा ख़्वाहिशमंद आहिनि। पाकिस्तान विच एशियाई मुल्कनि सां लाॻापा वधाइण चाहे थो। हुन चयो त ताजिकिस्तान विच एशिया जो अहम मुल्क आहे। पाकिस्तान मुख़्तलिफ़ शोबनि में ॿतरफ़नि लाॻापनि खे हथी वठण जी कोशिश करे रहियो आहे। उन मौक़े ते ताजिक सदर इमाम अली रहमान चयो त ताजिकिस्तान पाकिस्तान सां लाॻापा वधाइण चाहे थो ऐं पाकिस्तान सां लाॻापनि खे ख़ासि अहमियत ॾिए थो। ताजिकिस्तान कासा-1000 समेत ॿिया मनसूबा जल्द मुकमल करणु चाहे थो। ताजिक सदर चयो त ताजिकिस्तान पाकिस्तान सां गॾिजी दहशतगर्दी समेत ॿियनि चैलेंजनि खे मुंहुं ॾींदो ऐं अफ़गानिस्तान में अमुन ऐं इस्तेहकाम लाइ पाकिस्तान सां गॾिजी कमु कंदा। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान खे श्रीलंका बणाइण जी ख़्वाहिश रखण वारनि खे सदाईं जीअं हेल बि मायूसी थींदी। हुकूमत जे मुआशी टीम जे इजलास जी सदारत कंदे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त अॻूणी हुकूमत जे तबाह कयल मईशत खे बहाल कंदासीं। इंशाअल्लाह पाकिस्तान जो ॾींवालो न निकिरंदो। इन खां पहिरीं नाणे वारे वज़ीर इसाक डार स्टेट बैंक जे गवर्नर ऐं FPR इख़्तियारनि वज़ीर आज़म खे मुल्की मईशत सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी, जंहिंमें वज़ीर आज़म खे कर्ज़नि जी वापसी वारे शेड्यूल ऐं IMF सां जारी ॻाल्हियुनि बाबति तफ़सीलनि खां आगाह कयो वियो। मुआशी टीम तरफ़ां वज़ीर आज़म खे मटा सटा वारनि ज़ख़ीरनि समेत डॉलर जे क़दुरु बाबति पिणु ॿुधायो वियो। नाणे वारे वज़ीर चयो त मुल्क जे ॾेवारे जो को इम्कान न आहे। कर्ज़ जूं वक़्त सिर अदायगियूं कयूं वेंदियूं। वज़ीर आज़म हुकूमती मुआशी टीम खे हिदायत कई त मईशत खे मुस्तहकम ऐं अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। ज़रीर मौजूदु इजलास में डॉलर कणक ऐं भाड़ जे अफ़गानिस्तान स्मगलिंग खे रोकण लाइ जुगा क़दम खणण जो फ़ैसिलो बि कयो वञे। वज़ीर आज़म चयो त डॉलर जी स्मगलिंग जी रोकथाम लाइ समूरे इदारनि में राब्ता मज़बूत कंदे सख़्त एक्शन कयो वेंदो। इजलास में वधीक चयो वियो आहे त हुकूमत मालियती इदारनि सां कयल कमिटमेंट खे पूरो कंदी। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे सरबराह ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त हू 17 डिसंबर ते पंजाब ऐं KP जे सूबाई असेंबली तोड़ण जो ऐलान कंदो। वीडियो लिंक खे ख़िताब कंदे PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो त 17 डिसंबर ते लिबर्टी चौक ते तहरीक इंसाफ़ जो जलसो थींदो, जिते हू ॿिन्ही असेंबलियुनि जे तोड़ण जे हवाले सां ऐलान कंदो। इमरान ख़ान चयो त क़ौमी असेंबली मेंबर ऐवान में वञी ॿीहर इस्तीफ़ाऊं ॾींदा, जंहिंखां पोइ 70% मुल्क इलेक्शन जे मूड में हलियो वेंदो। जेकॾहिं 70% मुल्क में चूंडूं कराइणियूं आहिनि त पोइ उन खां पोइ बहितर आहे त आम चूंडूं ई कराइजनि। PTI चेयरमैन चयो त शर्म जोगी तरीक़े सां वॾनि धाड़ेलनि जा केस ख़तमु कया पिया वञनि। असां तबाही जे कुंदीअ ते बीठा आहियूं। असांजी मईशत तबाही ॾांहुं वञी रही आहे। मईशत उन करे तबाह थी रही आहे त असांजे मुल्क में इंसाफ़ नाहे। इमरान ख़ान चयो त वॾा धाड़ेल जेकी रूपोश हुआ अॼु उहे वापसि अची रहिया आहिनि ऐं संदन केसिस बि ख़तमु थी रहिया आहिनि। हुन वधीक चयो त उन्हनि चोरनि खे NRO 2 थो ॾिए ऐं जनरल बाजवा खे NRO 2 ॾिनो आहे। सलेमान शहबाज़ वापसि अची चवे थो त साणसि केॾो ज़ुल्म थियो आहे। PTI चेयरमैन चयो त संदन केसनि सां जुड़ियल माण्हू अलाए कीअं दिलि जे दौरे सबबु लाॾाणो करे वञनि था। केरु उन मामले जी जांच त करे। इमरान ख़ान चयो त पाकिस्तान में कानून जी हुकुमरानी नाहे। 88% बिज़नेसमैन चवनि था त खेनि मौजूदा हुकूमत ते यकीन नाहे। पाकिस्तान जी क्रेडिट रिस्क 100% वधी वई आहे। मईशत ॾींहों ॾींहुं तबाह वधी रही आहे। अॻूणे वज़ीर आज़म चयो त इहा साज़िश तहत मुल्क सां कयो वियो आहे। मुल्क ॾे वालो करे वेंदा आहिनि त सभ खां अॻु क़ौमी सलामती सिक्योरिटी मुतासिर थींदी आहे। इमरान ख़ान चयो त इहो तासिर पैदा कयो पियो वञे त असां चाहियूं था त इस्टेब्लिशमेंट असांजी मदद करे। मां कंहिंखां बि मदद नाहे घुरी, चाहियां थो त इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल रहे। अॻूणे वज़ीर आज़म वधीक चयो त जॾहिं हुकूमत में हुउसि त जनरल बाजवा चयो हो त एहसाब खे छॾे मईशत ते ध्यानु ॾियो। बाजवा FATF जे हवाले सां कानून साज़ी वक़्तु चयो त अपोज़िशन खे NRO 2 ॾेई छॾियो। हुन चयो त मूंखे ख़बर आहे त मूं मथां कंहिं हमिलो करायो। अॻूणे वज़ीर आज़म तौरु पाण ते थियल हमले जी FIR नाहे कटाए सघियो। असां वालारियल कश्मीर में ख़राब हालतुनि ऐं इंसानी हक़नि जी भंज करण जी ॻाल्हि कंदा आहियूं। हिते वरी कहिड़ो इंसानी हक़नि जी अहमियत आहे। इमरान ख़ान चयो त जनरल मुशर्रफ ते तनक़ीद कंदा हुआसीं। छा इहा फ़ौज ते तनक़ीद हुआ? पाक फ़ौज प्यार करे थी, असांखे आज़ादु रखणु फ़ौज वारी आहे। सुप्रीम कोर्ट में नेब तरमीमुनि ख़िलाफ़ इमरान ख़ान जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾिना आहिनि त नेब कानून में किथे बि लिखियलु नाहे त आर्मी ऑफिसरनि जो एहतसाब आर्मी एक्ट तहत थींदो। आर्मी एक्ट नैब जी दायरे खे महदूद नथो करे सघे। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾिना आहिनि त क़ौमी फ़ैसिलनि ते वज़ीर आज़म ऐं वॾे वज़ीर खे एहतसाब खां छूट हासिल आहे। सवाल इहो आहे त वज़ीर आज़म ऐं वॾे वज़ीर खे हासिल छूट फ़ौज खे कीअं ॾेई सघिजे थी। जस्टिस मंसूर अली शाह पुछाणो कयो आहे त जेकॾहिं को आर्मी ऑफिसर करप्शन करे रहियो आहे त पोइ 40 साल इंतज़ारु कयूं त रिटायर थिए त संदसि एहतसाब कयो वञे।
जस्टिस मंसूर अली शाह क़ौमी असेंबली मां PTI जे इस्तीफ़ाउनि बाबति पुछाणो कंदे चयो आहे त तहरीक इंसाफ़ जा माण्हू क़ौमी असेंबली जा मेंबर आहिनि या न, जंहिं ते इमरान ख़ान जे वकील जवाब ॾिनो आहे त तहरीक इंसाफ़ जे समूरनि मेंबरनि असेंबली मां इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियूं आहिनि। प्रोसिक्यूटर सियासी हिकमत अमरी तहत इस्तीफ़ाऊं मंज़ूर न पियो करे। जस्टिस मंसूर अली शाह चयो आहे त कंहिं बि तक खे नुमाइंदे खां सवाइ असेंबली खे ख़ाली नथो छॾे सघिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI मेंबरनि खे स्पीकर आॾो पेश थियण जो हुकुम ॾिनो हो, जंहिं ते इमरान ख़ान जे वकील ख्वाजा हारिस चयो त PTI जो को बि मेंबर असेंबली नथो वञे। जस्टिस एजाज़ुल हसन चयो त यानी PTI खे बाइकॉट बि करणो आहे ऐं सीटूं बि भरणु आहिनि। ॾिनियूं वञणियूं असेंबली सभिनी जूं इस्तीफ़ाऊं हिक ई वक़्तु मंज़ूर छो नथो करे। जंहिं मेंबर खे मसइलो हूंदो उहो स्पीकर जे फ़ैसिले ते एतिराज़ कंदो। जस्टिस मंसूर चयो त PTI वारा पघार वठी रहिया आहिनि ऐं असेंबलियूं बि नथा वञनि। रिवायत मूजिबि इस्तीफ़ा जो बयानु स्पीकर जे साम्हूं ॾियणो पवंदो आहे। स्पीकर ज़ुबानी ॻाल्हियुनि ते इस्तीफ़ा मंज़ूर नाहे कंदो। जस्टिस मंसूर शाह रिमार्क्स ॾिना त PTI मूजिबि हू पार्लियामानी जमूरियत ते यकीन रखनि था त पोइ उहो कहिड़ो यकीन आहे। जेकॾहिं स्पीकर खे 6 ॾींहनि में इस्तीफ़ाऊं क़बूल करण जो हुकुम ॾियूं था त छा PTI जो मसइलो हल थी वेंदो। चीफ जस्टिस चयो त अदालत खे सियासी मामले ते तबसरो न करणु घुर्जे हा। असेंबली में वञण या न वञण PTI जो सियासी फ़ैसिलो आहे। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾिना आहिनि त असेंबली रुॻो इन सूरत में छॾे सघिजे थी जेकॾहिं मेंबर जिस्मानी तौर वञण जे क़ाबिल न हुजे। असेंबली मेंबरनि खे पंहिंजो आवाज़ ऐवान में उथारणु घुर्जे। चीफ जस्टिस पुछाणो कयो त छा सेनेट में नैब तरमीमी बिल ते बहस थियो आहे, जंहिं ते इमरान ख़ान जे वकील चयो आहे त तरमीमूं सेनेट मां बि बहस खां सवाइ मंज़ूर कई वञियूं। जस्टिस एजाज़ुल हसन पुछाणो कयो आहे त ऐवान में कानून ते बहस न थींदो त इस्तीफ़ा खां सवाइ ॿियो कहिड़ो हल आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त पाकिस्तान खे सब्सिडी टारगेट करणी पवंदी ऐं एक्सपोर्ट वधाइणी पवंदी। इस्लामाबाद में तकरीब खे ख़िताब कंदे इसहाक़ डार चयो त कोरोना वबा सबबि कई मुल्कनि टैक्स रेट में इज़ाफ़ो कयो। असां वटि बि टैक्स टू GDP रेट वधाइण खां सवाइ को ॿियो रस्तो नाहे। दुनिया जे कई मुल्कनि जो कर्ज़ टू GDP पाकिस्तान खां तमामु घणो आहे। हुन चयो त पाकिस्तान खे टैक्स दाइरो वधाइण जी ज़रूरत आहे ऐं मां FBI जे ट्रैक एंड ट्रेस सिस्टम जी मुकमल हिमायत कयां थो। संदसि चवणो हो त 5 साल अॻु असां किथे हुआसीं ऐं हाणे किथे आहियूं। गुज़िरियल 4 सालनि में इकोनॉमिक मैनेजमेंट मुकमल तौरु नाकाम रही। हुन चयो त 4 सालनि दौरान असांजा कर्ज़ 30 खां 54 खरब ताईं पहुची विया। मां वॾे अरसे खां चार्टर ऑफ इकोनॉमी जो चई रहियो आहियां। इसहाक़ डार चयो त अमरीका, जापान ऐं बरतानिया में चयो वेंदो आहे त उन्हनि जो मुल्क कर्ज़नि जे दुबण में फासी पियो। पाकिस्तान खे बि मईशत खे सियासत खां धार करणो पवंदो। नाणे वारे वज़ीर चयो त बांग्लादेश समेत ॿिया मुल्क करंसी मार्केट में मुदाख़लत नाहिनि करे रहिया। स्मगलरनि ऐं हंडी माफ़िया मुल्की मईशत में खे यरगमाल बणाए छॾियो आहे, जंहिं करे पाकिस्तान में बि हुकूमत खे मार्केट में मुदाख़लत करणी पवंदी आहे। हुन चयो त नेब जे डप खां को बि कमु करण लाइ तयारु नाहे। असांखे कई सरकारी इदारनि खे खानगाइणो आहे। इसहाक़ डार चयो त ग़रीब ऐं मुस्तहिक माण्हुनि खे सब्सिडी ॾियणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे, पर असांजे मुल्क में सब्सिडी टारगेटेड हुअणु घुरिजे। असां सोशल सिक्योरिटी लाइ जेतिरो ख़र्च करे सघूं था असांखे करणु खपे। असांखे एक्सपोर्ट वधाइणो पवंदी छो त असां परॾेही कर्ज़नि ते वधीक नथा भाड़े सघूं। संदसि चवणो हो त पाकिस्तान बाबति मां सदाईं जज़्बाती थी वेंदो आहियां। मूं पाकिस्तान लाइ जज़्बाती थियण जी क़ीमत अदा कई ऐं 5 साल जलावतन जो अज़ाब भोॻियो। नाणे वारे वज़ीर चयो त IMF सां नओं रिव्यू जारी आहे। पाकिस्तान IMF सां एतमाद जो फुक़दान पैदा कयो। कर्ज़ ॾियण वारनि जो पंहिंजूं शर्तूं हूंदियूं आहिनि। IMF बोर्ड मुतासिन जे ख़र्चनि जा तफ़सील घुरिया आहिनि।